الله أكبر الله أكبر. قم يا أخي. الله. ग्रुप जा सभई दोस्त ऐं ॿाहिरो छा हाल आहे? अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे तव्हांखे ऐं सॼी मुस्लमान उम्मत खे दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं अता फरमाए, क़बर ऐं जहन्नम जे अज़ाब खां महफ़ूज़ फरमाए, कुफ़्र शिरक बिदअत ऐं तक़लीद खां महफ़ूज़ फरमाए ऐं ख़ालिद क़ुर ऐं सुन्नत खे सम्झण, उन ते अमल करण ऐं उन खे पूरी दुनिया जे इंसाननि ताईं पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, असांजे मुआशिरे में असां अक्सर ॾिसंदा आहियूं त माण्हू जेके असांजे मुआशिरे जा आहिनि, नौजवान हुजनि चाहे पोढ़ा हुजनि, मर्द हुजनि चाहे औरतूं हुजनि, उन्हनि खे जॾहिं हिदायत जे लाइ चयो वेंदो आहे, अमल जे लाइ चयो वेंदो आहे, तूं चवंदो आहे त बाबा असांखे ख़बर ई कान्हे का, असां जीअं मुला चवनि था तीअं असां हिननि जे पोयां पऊं था, क़यामत जे ॾियारे असां चवंदासीं अलाह हिननि असांखे गुमराह कयो, असांजो हिन में को कम ई कोन्हे को, इन्हनि असां उन्हनि ते बीही ईंदासीं, मौलवियुनि ते बीही ईंदासीं। ऐं के माण्हू मूं पाण बज़ाते ख़ुदि ईअं न त ॿियनि खां, पाण मां पंहिंजनि कननि सां ॿुधो आहे, घणा माण्हू चवंदा त साईं असां शैतान ते बीही ईंदासीं, शैतान जे बारे में अलाह खे चवंदा अलाह साईं हिन भाॻे असांखे गुमराह कयो। त हाणे अचो त छा क़यामत जे ॾिहाड़े इन मुआमले में माण्हू जी जान छुटंदी? असां अक्सर माण्हुनि खे चवंदा आहियूं त लिल्लाह अल्लाह जे वास्ते असांजा मुस्लमान भाइरो, हे क़ुर जेको तव्हांजे घर में रखियल आहे, अॼु असां ते अल्लाह ताला जा वॾा करम ऐं एहसान आहिनि जो असांजे पंहिंजे मादरी ज़बान में क़ुर तर्जुमो अची वियो आहे, चाहे सिंधी हुजे चाहे उर्दू हुजे। अल्हम्दुलिल्लाह हिते मदीना यूनिवर्सिटी जे तरफ़ां बिराहवी लफ़्ज़, बिराहवी ज़बान, उन जो तर्जुमो मूं ॾिठो आहे। अल्हम्दुलिल्लाह, यानी हर उहा ज़बान जंहिंजी लिखाई आहे उन जो तर्जुमो अची वियो आहे। असां दोस्तनि खे चवंदा बाबा तव्हां पढ़ो, अगरि पढ़ियल न आहियो त अल्लाह ताला जे फज़लो करम सां हिन दौर में अहिड़ो यानी अल्लाह ताला करम करे छॾियो आहे जो मोबाइलूं अची वियूं आहिनि, 2-3 सौनि में मिलनि थियूं, हुन में तव्हां मेमोरी विझी क़ुर शरीफ़ तर्जुमे सां सूरतुल फातिहा खां वठी वन्नास ताईं हिकिड़े चकर न बल्कि 100 चकर ॿुधो त तव्हांखे ख़बर पए त हक़ सच छा आहे, अल्लाह जो पैगाम छा आहे, अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में छा असांखे हुकुम थो करे। ऐं ही जेको घणा माण्हू असांखे चवंदा आहिनि साईं मौली तव्हां माण्हू विढ़ाए छॾिया आहिनि, तव्हां भला हिते छो नथा अची वञो? त मां उन्हनि खे जवाबु ॾींदो आहियां त भाऊ हिकु त कोन थी सघंदा, छो त असांजे मिठे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा 1400 साल अॻु में ॿुधाए छॾियो त यहूद ऐं नसारा में 71-72 जमायतूं थियूं आहिनि ऐं मुंहिंजे उम्मत में 73 जमायतूं थींदियूं, 73 थींदियूं, सभु जा सभु जहन्नम में सवाइ हिकिड़ी जमायत जे। त सहाबनि इहो पुछा थो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका जमायत जन्नत में वेंदी उनजी निशानी ॿुधायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहे उन तरीक़े ते हूंदा जंहिं तरीक़े ते अॼु मां ऐं मुंहिंजा सहाबा आहियूं। त मां चवां इहे फ़िरका त ख़तम कोन थींदा, बल्कि अगरि तव्हांखे अकुल हुजे त तव्हां ॻोल्हियो त कहिड़ी जमायत आहे जेका यानी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते आहे, सहाबा जे तरीक़े ते आहे, क़ुर में छा लिखियल आहे, हदीस में छा लिखियल आहे, ईअं ॻोल्हियो, ईअं जान छुटंदो। बसि ईअं कोन छुटंदो त साईं हीउ मौलवी ने मुल्क विढ़ाए छॾियो आहे, ख़बर ई कान थी पए कहिड़े जे पोयां पऊं, कीअं कयूं, इहे लटा वञी पाण वटि रखो, इहे कमु कोन ईंदो क़यामत जे ॾियारे। त मुंहिंजा वीर दोस्त ऐं साथियो, अॼु मां उन्हनि दोस्तनि जे लाइ पैगाम मोकिलणु थो चाहियां जेके चवनि था त असां मौलवियुनि ते बीही ईंदासीं, असां शैतान ते बीही ईंदासीं। मुंहिंजा भाइरो, अगरि तव्हां क़ुर पढ़ंदो त इहो उज़ुर्ब तव्हांजे क़यामत जे ॾियारे कमु न ईंदो। त मां अॼु तव्हांखे ॿुधायां थो सूरत इब्राहिम, सूरत नंबर 14 ऐं सिपारो नंबर 13 ऐं आयत नंबर 21 ऐं 22। पहिरियां अल्लाह ताला फरमाए थो आयत नंबर 21 में वबरज़ू लिल्लाहि जमीआ फक़ाल الضعفاء للذين استكبروا إنا كنا لكم تبعا فهل أنتم مغنون عنا من عذاب الله من شيء
अल्लाह ताला फरमाए थो पोइ जॾहिं सभु जा सभु अल्लाह ताला जे अॻियां जमा थींदा पोइ जेके हीरा हूंदा उहे सरदारनि खे सरकशनि खे हाकिमनि खे या पंहिंजनि पीरनि खे पंहिंजनि मुर्शिदनि खे पंहिंजनि अॻवाननि खे इन्हनि खे चवंदा इन्हनि में छा लिखे फ़क़ाल दुअफ़ा कमज़ोरनि जो कमज़ोर में सभु अची विया चाहे इल्म में कमज़ोर हुजनि ताक़त में कमज़ोर हुजनि या कंहिं ईमान जे हिसाब सां कमज़ोर हुजनि इहे सभु जेके कमज़ोर हुया उहे वरी पंहिंजे पर में ॾाढनि खे चवंदा जेके पंहिंजे पर में पीर हुया मुर्शिद हुया हाकिम हुया सरदार हुया वॾेरा हुया उन्हनि खे चवंदा फ़क़ाल दुअफ़ाउ लिल्लज़ीन इस्तकबरू इन्ना कुन्ना लकुम तबअन पोइ चवां असां त तव्हांजी पैरवी कंदा हुआसीं दुनिया में असां तव्हांजे साईं साईं कंदा हुआसीं तव्हांखे ठेलाणी फंडरूं ॾींदा हुआसीं उते त तव्हां वॾियूं दारूं हणंदा हुआ तॾहिं असां तव्हांजी जान छॾाईंदासीं तव्हां बसि असांजे दामन में हथ विझिया वेठा हुजो का ॻाल्हि ई कान्हे का पोइ अॻिते हुजनि फहल अंतुम मुग़नून अन्ना मिन अज़ाबिल्लाहि मिन शै अॼु भला अलाह जे अज़ाब खां कुझु असां तव्हां तारे सघो था वारो कयो हिमत कयो ॾाढा माल खाधा अथव असांजा त हू छा जवाबु ॾींदा हुते क़ालू लौ हदाना अल्लाहु लहदैनाकुम अगरि अलाह असांखे हिदायत ॾे असां बि तव्हांखे हिदायत कयूं हा पर असां पाण ई गुमराह हुयासीं त तव्हांखे बि गुमराह कयोसीं हाणे छा थींदो सवाउन अलैना अजज़अना अम सबरना मा लना मिन महीस अॼु त असांजे लाइ बराबरि आहे चाहे असां पिटको कयूं चाहे सब्र कयूं अॼु ॻाल्हि हिकिड़ी आहे यानी ॿियो को बि वाह कोन्हे को रस्तो कोन्हे को अज़ाब पको ई पको आहे चाहे सब्र कयूं चाहे रड़ियूं कयूं फ़र्क़ु कोन पवंदो अॼु त छा थियो ज़ाहिर थियो त कंहिं अॼु जेके ड्रारूं हणंदा आहिनि त परवाह कान्हे का तव्हां असां पोयां अचो क़यामत जॾहिं उहे बि चवंदा असां बि गुमराह हुआसीं तव्हांखे गुमराह कयूं हाणे कुझु कोन थींदो हाणे इहो थियो जेके अॼुकल्ह चवनि था त असां मुल्हनि ते डिॼी वेंदासीं भाऊ कोन जान छॾाए सघंदो पंहिंजी जान हिते छॾाइणी अथव त सिखो क़ुर में छा लिखियल आहे रसूल अलाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में छा लिखियल आहे ॿिया जेके चवंदा असां शैतान ते डिॼी वेंदासीं वॾी दलेरी ॾेखारीनि त बसि शैतान खां बची हिते कोन था सघनि दुनिया में इहे मोतबर वरी आख़िर में हुन ते बीही वेंदा शैतान ते वॾो बहानो हथु कयो अथनि हाणे अचो त आयत नंबर 22 में वरी अल्लाह ताला छा थो फरमाए अल्लाह फरमाए थो वक़ाल शैतानु लम्मा क़ुदिय अल-अम्र पोइ शैतान चवंदो जॾहिं फ़ैसिलो थी चुको हूंदो अल्लाह ताला क़यामत जॾहिं फ़ैसिलो कंदो पोइ शैतान छा चवंदो इन्न अल्लाह वअदकुम वअदल हक़ अल्लाह ताला तव्हां सां सचो वाइदो कयो हो वअदतुकुम फअखलफ्तुकुम ऐं मां तव्हां सां कूड़ो वाइदो कयो हो ऐं मां तव्हांजी यानी मां पंहिंजे ॻाल्हि खां मुड़ी या मुंहिंजे हथ में कुझु मां तव्हां सां कूड़ो कयो वाइदो कयो धोखो कयो पोइ छा थो चए वमा कान लिया अलैकुम मिन सुल्तान मूं तव्हां ते को ज़ोर कोन रखियो हो मां तव्हांजे बाह मां वठी छिके कोई बुरा कम कोन कराया इल्ला अन दअउतुकुम मां त सिर्फ़ु तव्हांखे पुकारियो हो यानी अल्लाह बि तव्हांखे चयो निमाज़ ते हलो हय अला सला निमाज़ ते अचो मां चयो न वञजांइ सुम्ह पुट सुम्ह तूं सुम्ही पए मुंहिंजो ॻाल्हि मञी छा थो चए इल्ला अन दअउतुकुम फस्तजबतुम ली मां तव्हांखे सलाह ॾिनी तव्हां मुंहिंजो चवणु वरितो मूं तव्हांजे बाह मां त कोन वरितो ज़ोरी त तव्हांखे कोन कयमि अलाह चयो ज़कात ॾियो मां चयो न कयो अलाह चयो त ज़ना न कयो मां चयो कयो अलाह ताला जो बुराइयूं न कयो मां चयो कयो हेॾा अलाह बि तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारे मां तव्हांजी गुमराही जो रस्तो तव्हां पाण ई मुंहिंजे पोयां लॻो मां तव्हां ते ज़ोर त थोरी कयो फला तलूमूनी वलूमू अनफुसकुम पोइ छा चवंदो त हाणे मूं ते मलामत न कयो बल्कि पाण ते मलामत कयो पाण में पाण ते मलामत कयो मां अना बिमुस्खिरिकुम वमा अंतुम बिमुस्खिरिया इन कफरतु बिमा अशरक्तुमूनी मिन क़ब्ल पोइ हू चवंदो त हाणे न आऊं अव्हांजी दाह वराइण या दादरसी करे थो सघां इनकी तव्हां करे था सघो ऐं जेको तव्हां मूंखे अलाह जो शरीक बनायो उन खां इनकार कयां थो मां उन खां बेज़ार थियां थो इन ज़ालिमीन लहुम अज़ाबुन अलीम ऐं ज़ालिमनि खे बेशक दर्दनाक अज़ाब अलाह ॾींदो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो इहे ॿ आयतूं अथव अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद में सूरत इब्राहिम सूरत नंबर 14 सिपारो नंबर 13 आयत नंबर 21 ऐं 22 में अल्लाह ताला इहे ॿ वाक़िया थो ॿुधाए यानी क़यामत जे ॾिहाड़े
ये जेके हींअर गुमराहनि जे पोयां हली ऐं चवनि था त बाबा पाण ॼाणी न असांजो छा वञे नियत छन हाणे सिधो रस्तो आहे या ग़लति आहे क़यामत जे ॾींहुं असां हिननि ते बीही ईंदासीं क़यामत जे ॾींहुं हाणे कुझु कोन थींदे बीहंदे त बि छा फ़र्क़ु पवंदो तूं भली हिननि ते छा हेॾी ॾे अलाए हिननि गुमराह कयो त हू बि चवंदई न त असां त गुमराह हुआसीं तव्हांखे कयोसीं तूं पाण लॻे तूं अंधो त कोन्हे ॾिसी हा क़ुर पढ़ी हा हदीस पढ़ी हा दुनिया जी क्या शइ वठी थो रुॻी अन्न वठण थो वञी त 10 दुकान चुकाई थो ऐं 10 जिन्सूं ॾिसी थो को खंड चांहि वठण थो वञी त 10 दुकान चुकाई थो उते ॾिसी थो त किथे थोरी कंड सुठी मिलंदी ऐं सस्ती मिले या का बि शइ वठी थो ईअं तकड़ पकड़ करे अचो ॿूटे कोन थो बल्कि असां ॾिठो आहे अगरि केरु कसम खणी ॻाल्हि वञे करे न त हीअ शइ मां तोखे सस्तो थोरे 100 में त बि थो मिले असुल ॻाल्हि इहे कुझु थी ॿुधाए वापारियुनि ते इतबार कोन्हे मां थोरो पक कर पंहिंजी उते पक ॻाल्हियो ऐं हीउ दीन जन्नत ऐं जहन्नम जो मसइलो आहे आख़िरत जो मसइलो आहे हिते पक न आहे जहिड़ो मिले खण अदा पोइ क़यामत जे हाणे बि ईंदासीं ॿोलियुनि ते मुंहिंजा भाउ बीहंदे त बि साॻी ॻाल्हि थींदई न बीहंदे त बि साॻी ॻाल्हि थींदई तो सुठो पुॼई अॼु हिन दौर में क़ुर खे तर्जुमे सां पढ़ तर्जुमे सां ॿुध ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाननि खे ॿुध ऐं अगरि को बि मौलवी तोखे चवे हीअ अमल हीअं आहे त हुन खां पुछा कर त साईं हीउ किथे लिखियल आहे मारूफ़ हदीसनि जो किताब जेके सभिनीनि खां बहितर ऐं जेको यानी सभिनीनि जो मञियल किताब आहे उहो सही बुखारी आहे उन खां पुछा कर त सही बुखारी में हीअ तुंहिंजी ॻाल्हि आहे ऐं कम से कम मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हदीसनि जे किताबनि में कम से कम सही बुखारी खे ज़रूरु पढ़ंदा कयो त तव्हांखे सभु ख़बर पवंदी त अच्छा कारा छा आहिनि त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे कल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए न त क़यामत जे ॾियारे सवाइ पछतावे जे ॿियो कुझु बि न ईंदो को बि कमु कोन ईंदो सो तंहिं करे अॼु इहो दौर थो त जेके 73 फ़िरका आहिनि उन्हनि में ॻोल्हियो त कहिड़ी जमायत आहे जेको अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जे तरीक़े ते आहे इहो न सोचियो त मौलवी न मुल्क विढ़ाए छॾियो मौलवी ने हीअं कयो आहे हाणे असांखे ख़बर ई नथी पए कहिड़े जे पोयां पऊं ईअं न चओ पंहिंजी बर्बादी न कर बल्कि इहो ईमान रख अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त 73 थींदा उहे सो थींदा पक्का थींदा छा बि करे भली तूं मौलवियुनि खे वञी क़ुर जो कसम ॾीन अलाह जो कसम ॾीन छा बि करी न फिरका थींदई पर हाणे तोखे फिरकनि में ॻोल्हणो आहे त जेका जन्नती जमायत आहे उहा कहिड़ी जमायत आहे अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि खे चल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं सिधे रस्ते ते हलाए सिरातुल मुस्तक़ीम ते ऐं जेको रस्तो अल्लाह ताला जो रस्तो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्तो सहाबा ऐं अहल बैतनि जो रस्तो उन रस्ते ते अल्लाह ताला चल असांखे हलाए ऐं असांखे कुफ़र शिरक बिदअत ऐं तक़लीद खां महफ़ूज़ फरमाए ऐं ख़ालिद क़ुर सुन्नत खे सम्झण उन ते अमल करण ऐं पूरी दुनिया जे इंसाननि ताईं पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन या रब्बिल आलमीन व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।